छाला संगत अॼु जो टॉपिक आहे शहबाज़ शरीफ़। शहबाज़ भाई मूंखे तव्हां सां को पर्सनल न आहे, न मूंखे इमरान ख़ान साहब सां कुझु पर्सनल हो। मां इहो सिर्फ़ु तव्हांखे चवणु चाहियां थो, तव्हांजो भला एॾो तेल खे वञो था दॿींदा 182 मां वञी 300 रुपए ते पुॼायो अथव। तव्हांजो क्रश आहे या तेल सां? क्रश आहे तव्हांजो? तव्हां मोहबत कंदा आहियो तेल सां? सुबुह सुबुह जा कॉफ़ी विथ करण छॾे तव्हां कॉफ़ी विथ पेट्रोल पीअंदा आहियो या? मूंखे सम्झ में ॻाल्हि तव्हांजी नथी अचे। वञो था छिकींदा तेल खे। अॻे मां गर्लफ्रेंड सां 100 रुपए में नएं दरे चौक तां मिली मोटी ईंदो हुउमि। हाणे भेण खे जां तेल विझराए त अध में बीठो आहियां, खालद में मुदे मदर से कहूं धिकींदो पंधु मोटां वरी होॾे धिकींदो वञा। तुम मेरे को इतना लंबा क्यों करे जा रहे हो यार? मेरे का मां इश्क मां बि मूंखे तंग करे छॾियो थी। मोटरसाइकिल त पंहिंजी ॻाल्हि रही, हाणे मां गॾु वरितो आहे, उहो बि नखरा थो करे, चए थो मुंहुं में बि तेल विझ। हाणे ॿुधायो, हाणे उन जा नखरा केरु पूरो करे? तूं थोरो सम्झो त सही मुंहिंजी ॻाल्हि। अवाम खे कुझु त रिलीफ ॾियो। वरी इमरान ख़ान हिकिड़े दफ़े मूंखे चई वियो हुयो, चई तव्हां हर पाकिस्तान जो माण्हू मूंखे 5 लख रुपया ॾिए त मां मुल्क जो कर्ज़ु लाहियां, पोइ मां तव्हांखे आज़ादी ॾियारायां। असां फाथा छा में आहियूं? सम्झ में ॻाल्हि नथी अचे। होॾो हो 5 लख थो वठे, तूं हेॾो तेल छिकींदो थो वञे। मतिलबु हम किधर जाएं? या त असांखे तबियत सां टटो हणी त मुल्क मां ट्रांसफर कयो, सभिनी खे यूके जी वीज़ा ॾियो त यूके में वञी नमूनागिरी कंदा वतन, या असांखे कढो न भला काॾे त कयो न। मतिलबु हमको गड्डी तो मारो ना, कहाँ न कहाँ की। सम्झो ई ॻाल्हि के नथा। जेको लीडर चढ़े थो, तोखे यार हिकिड़ी ॻाल्हि त मुंहिंजी सम्झ, तोखे माइक भञण जी आदत आहे, तूं चढ़ी डाइस ते माइक भञींदो वतंदो आहे। असांजा कंध छो थो भञे? कंहिंजी चेल थो भञे? ग़रीब माण्हू जेको चिंची थो हलाए न, कसम सां तो मां वॾो बेज़ार आहे। मां हुन ग़रीब जो वाइस बणिजी तोखे हिकिड़ो कुझु चवणु चाहियां थो। मुंहिंजी ॻाल्हि थोरी सम्झ। आप समझते क्यों नहीं है मेरी बात शहबाज भाई? सब शरीफ तव्हां गॾु कया आहिनि। नवाज शरीफ, शहबाज शरीफ, रहमान शरीफ, फलाणो शरीफ, आप शरीफ, मैं शरीफ, वो शरीफ, सब शरीफ तव्हां वटि। सला गुंडा कौन है इधर? ॿुधायो त सही न मूंखे। ऐं मां तव्हांखे इहो न पियो करणु चाहियां, मां तव्हांजी गुलामीअ में ख़ुशि हुयुमि, पर तव्हां अचानक 30 रुपया मथे चाढ़े वियो। आंख मूंद के किसी के पीछे चलना भी गुलामी है। पोइ ॻाल्हि यादि कजे, या त अवाम खे तव्हां चओ त भला बाग़ी थियनि, उहा ॻाल्हि कयो त असां बाग़ी थियूं। बाक़ी मुल्क में रहण जहिड़ी त तव्हां का शइ न छॾी आहे। तव्हांजे हिन तेल महांगे करण सां केॾा ॾोह था वधनि। सुभाणे मां वञा अंब वठणु शहर में, अगरि मुंहिंजी मोटरसाइकिल फुरिजी वई न, कसम सां मूंखे पंहिंजी मोटरसाइकिल सां वॾो प्यारा यूनियन स्टार क्यूट 2022 मॉडल वारी, इहा मूंखे वणंदी आहे। छो त हिन ते मां वॾा ॾोह कया आहिनि। ॾोह कहिड़ा? गर्लफ्रेंड सां मिलण वञा, कंहिं लड़कीअ सां डेट ते वञा, इहा मुंहिंजी महबूबा मोटरसाइकिल आहे। मूंखे कॾहिं धोखो न ॾिनो अथई तेल जे मामले में। हाणे जो वेंदे तूं तेल चाढ़ींदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिन भेण जाईअ जी बि त कुझु बुख आहे न। पेशाब विझां छा मां मोटरसाइकिल में? मूंखे सम्झ में ई ॻाल्हि यार, तूं नथो सम्झ। पेशाब शइ खायां, सम्झे ई ॻाल्हि खे नथो। रोज़ रोज़ तोखे सम्झायां। उन ॾींहुं बि तोखे चयुमि, मां चयो यार तूं 180 रुपया लीटर तेल कयो आहे, माण्हू हिते 50 रुपए जो नक ते पाइप रखी सिंगराइनि था। हाणे उहो ई पाइप परे खां था ॾेखारनि, ये 220, ये। हाणे ॿुधाए त करे छा माण्हू इन ज़ुल्म में? कुझु त असां ते रहम कर, कुझु त रहम कर। थोरो नंढड़ो क्यूट रहम असां ते नथो चई? घर वञनि था महांगा थींदा। उन अवाम खे नौकिरी कोन, या त इजाज़त ॾियो चरस खे लीगलाइज़ कयो त चरस त खपाए न वञी माण्हू चरस, ॿियो छा करे? चरस या कुझु गैरकानूनी कमु कर था, पुलिस थी पकड़े, कानून में रही मेरा क्या बेजा ख़राब कर दिया है आप लोगों ने। कहिड़ो तंग कयो थी यार, मूंखे कसम सां मूंखे रीढ़ीअ में सूर पइजी वियो आहे। कुझु असां रहम कयो, महिरबानी कयो। असां तव्हांजा वोटर सपोर्टर आहियूं। ॿिए खे त छॾियो इहो तेल, भला या हीअं कयो न, जेको तव्हांजो वोटर सपोर्टर हुजे हुनखे हिकिड़ो आधार कार्ड ठाहे ॾियो त बाबा ये मेरा आदमी है, इसको 100 रुपए लीटर तेल दो। कसम थी एतिरो त करे यार मुंहिंजे लाइ। मैंने आपके लिए क्या क्या नहीं किया, आपने मेरी ही बूझ मार दी पीछे से। 300 रुपया तेल ते पुॼाइण जो इरादो आहे। मूंखे इहो थो लॻे तव्हांजे दिल में सोचे तव्हां 300 रुपया लीटर ते वञी पुॼाईंदो ऐं वरी पोइ ख़ुशि थींदव। सभु शरीफ़ तव्हां वटि न बाबा, नवाज शरीफ़, हमज़ान शरीफ़, रमज़ान शरीफ़, हर शरीफ़ तव्हां वटि आहे। आख़िर में मां चवां थो, गुंडो केरु आहे तव्हां में जेको एॾा तेल थो वधाए? असां तव्हांजे करे जुलूसनि में धिका खाऊं, फुते वांगुरु हुनजे कढ, हुनजे कढ, हुनजे कढ। कुझु त रहम कयो, पंहिंजे सपोर्टरनि ते रहम कयो, और कुझु नहीं, हम पे तो रहम करो यार। ॿियो न त भला मूंखे तूं महीने ते भला 20-30 हज़ार त ॾे, मां गर्लफ्रेंड सां त मिलां न। गर्लफ्रेंड सां बि मुंहिंजो मुश्किल करे छॾी मिलणु। घर में वेही वेही हेॾी ॾाढी थी वई आहे, सेलून ते नथा वञी सघूं। पंधु केरु वञे? असां बि त सुस्त कुता आहियूं न, केरु वञे पंधु? कुछ तो मोटरसाइकिल हलाएण तो दे। कार में आपसे कार की डिमांड नहीं कर सकता, क्योंकि मैं कार चाहता नहीं हूं, लेकिन मोटरसाइकिल जी असां ते रहम त कर। शहबाज भाई, मेरे भाई, सबके भाई, कुछ तो हम पे रहम करो। काहे को हमारी माँ बहन एक करने में लगे हुए हैं आप? तो क्या भला इस्लामी पिटू हणाया? समझ में ॻाल्हि नथी अचे। वञी मस्जिद में इस्लामी पिटू हणा मथां पोइ सम्झे तूं। ख़ुदा खे मन यार, कुछ रहम कर असांजे मथां। हेॾी अवाम पागल लॻो पिया। 200 उन ॾींहुं तव्हां 30 रुपया वधाया, पंप ईअं फुल थी वई बाबा, जहिड़ो पंपनि वारनि जी इज़त हुई कोन हुई न अॻ में। हाणे ईअं ॾिसी खन लॻा पिया। 220 रुपया, 202 रुपया तेल तव्हां कयो आहे, ठीकु आहे। सुभाणे जो वञे माण्हू पेट्रोल पंप ते, उहे मोतबर थी असांखे कीअं ॾिसंदा?
आया थी असां खां तेल वठण पाण इन्हनि सां केरु ॻाल्हाए ॿुधाए मूंखे। इहे हर पंप ते अमरेशपुरी पैदा थी वियो आहे, पंहिंजा रेट थो हणे। सक्सेना मेरे पैसों का क्या हुआ, तेल ॾियण खां पोइ इहो थो चए सक्सेना मेरे पैसों का क्या हुआ। मां चयो यार 100 वटि 100 उधर कर। नहीं नहीं नहीं, पैसों के मामले में मैं पैदाइशी कभी ना हूँ, दोस्ती यारी तो दूर की बात, अपनों का खून भी पानी की तरह बहा देता हूँ। यार ये तो न करना, कुरान के मन यार। एडी सिचुएशन बुरी हुजण जे बावजूद भी अगर को जाऊ पुट वञी के खदड़े सां मिले तो न, बाबा हे वटि 100 रुपयो, 100 रुपये में राज़ी आहे खदड़ो, पर चए तो मूंखे लंडू न विझ, मूंखे तेल विझ। हाणे कॾहिं मां तेल वारिया यार, मूंखे फंसायो केॾो अथई। या तो मेरे को शूट आउट ऑर्डर देके मेरे को मरवा डालो, या मेरी सुपारी निकालो। मैं थक गया है, मैं इस जान से फारिग है, मुझे काली आत्मा उड़ी वही है मते, काली जिस्म भौंकदो तो वधे। मेरा कुछ करो या मेरे को जान से मार डालो। आपके लिए अभी ये आखिरी ऑप्शन यही है। या तो हीअं कर, वॾे एहतमाम कर हिकिड़ो, माशाल्लाह तव्हां पैसे वारा माण्हू आहियो शहबाज़ भाई, तव्हां वॾो हिकिड़ो एहतमाम कयो, सॼी अवाम जे घर घर में कार्ड मोकिलियो, या इंटरनेट ते वायरल कयो, या दॿियो कम खे काथे न काथे, पोइ उन्हनि खे घुराए सभिनी खे हिकिड़ी वॾी थालीअ में ठूसराए, चओ मां तव्हांजी मानी कई आहे, हुन में हिकिड़ो वॾो कुआ मार असांखे ॾे त मरी जिंदू छॾायूं। बाक़ी जहिड़ा तूं तेल चाढ़ी ते न, कसम सां ते बाबा, मैं आपको और कुछ नहीं बोल सकता। थैंक यू शहबाज भाई। शहबाज भाई, ॿी प्यारी ऐं क्यूट ॻाल्हि मां तव्हां सां करण थो चाहियां। तव्हांजो एॾा तेल चाढ़ींदव न त महांगाई वधे थी, पार्लरनि वारनि जा रेट बि वधी विया आहिनि, एंजल परी भयानक परी थी वियूं आहिनि, पहुची वियूं आहिनि अलाए कहिड़े हंध ते। जेॾी महिल गर्लफ्रेंड सां मिलण वञूं, उहा थी चए बाबा रश यारो 400 रुपया किरायो थो वठे, काॾां अचां बाबो, ॾे कुल 300 रुपया, रोज़ 100 रुपयो ख़र्ची, त काॾे अचां तोॾे, मां ॿुधाए त सही न। हाणे असांजी इंजॉयमेंट केॾी तव्हां विञाई आहे, न होॾो खाइण जो तेल मांगो, ना खा सके, ना चल सके, ना चोद सके, हम मर सके और किधर जाए बताएं तो सही ना, खाली मर सके। तो थोड़ो रहम कयो यार असांजे, मतलब हम भी इंसान है। मां मञा थो अलाह साईं जॾहिं हेठि इंसान खलकियो त उनखे हेठि जो ॾिठईं त माना हे थोरो ख़राबु थी वियो, माना हे ग़लति कमनि में अची कीड़ा मकोड़ो थी वियो। हाणे तूं पाण खे अलाह सम्झ न जो असांखे कीड़ो मकोड़ो थो समझे। हम भी इंसान है, सांस लेते हैं, बड़ा टट्टा है, खाते हैं पीते हैं, चुदाई वुदाई करते हैं। यार आपने तो हमारी जिंदगी तक बर्बाद कर दी है, कुछ तो हम पे रहम करो मेरे बाप।